अस्सलाम वालेकुम। मौसम जे अहवाल सां गॾु मां आहियां नज़ीर बमरो। सिंध जी गर्म मौसम में कुझु घटिताई आई आहे, गर्मीअ में कुझु घटिताई पैदा थी आहे ऐं सिंध जे उत्तर सिंध जे ऐं ॾखिण सिंध जे इलाइक़नि में 4 डिग्री ताईं टेम्परेचर किरी पियो आहे, जॾहिं त जेको टेम्परेचर आहे उहो 43, 44 ऐं 46, 47 ताईं सिंध में मौजूदु आहे, जेको 51 ताईं वियो पिए, 52 ताईं वियो पिए। कराचीअ में काफ़ी बचाव थी वियो गर्मीअ जो। 3 ॾींहं गर्मी तमामु तेज़ अचणी हुई, जेका कराचीअ में गर्मी एतिरी तेज़ कान आई ऐं हवाऊं जारी थी वियूं, इन जे करे टेम्परेचर एतिरो न वधियो ऐं कराची गर्मीअ जी लहर खां बची चुकी आहे ऐं कराची जी मौसम हाणे बहितर थी चुकी आहे। जॾहिं त ॾखिण सिंध जे इलाइक़नि में जेके बि इलाइक़ा आहिनि, जेके कराचीअ खां वठी मिठीअ ताईं पूरो लाड़ वारो इलाइक़ो, इन में टेम्परेचर काफ़ी बहितर आहिनि। 41, 42, 40, 37, 38। कराची जो टेम्परेचर तक़रीबन 35 ताईं, 33 ताईं, 34 ताईं हले थो। 35, 37 जो टेम्परेचर कराचीअ में थी रहे थो। हिकिड़ी नई डेवलपमेंट थियण वारी आहे, उन जे बारे में अव्हांखे अपडेट ॾियूं था। हिन डेवलपमेंट मुताबिक़ हिंदुस्तान जो मुंबई वारो इलाइक़ो ऐं रत्नानगरी, इन्हनि इलाइक़नि में हिकिड़ो हवा जो तमामु घटि दबाव पैदा थियण वारो आहे, जंहिंजे बारे में इहो अंदाज़ो आहे त इहो हिकु हल्के तूफ़ान जी शकिल इख्तियार कंदो ऐं तक़रीबन 11 तारीख़ ताईं बम्बई खां राजस्थान ऐं गुजरात तरफ़ सफ़र कंदो ऐं हीउ तूफ़ान जो जेको सिस्टम आहे इहो काफ़ी बरसाति खणी ईंदो ऐं हिन बरसाति जो असरु सिंध जे चंद इलाइक़नि ते, जेके नंगर पार्कर ऐं उन जा वेझा इलाइक़ा आहिनि, उन्हनि ताईं पइजी सघे थो। ऐं हीउ तूफ़ान जेको अॻिते वेंदो त उन में अंदाज़ो आहे त हिन जूं हवाऊं सिंध जे इलाइक़नि खे टच कंदियूं ऐं मुमकिन आहे त कुझु नंगर पार्कर जे इलाइक़नि में बरसाति थिए ऐं उहा बरसाति हिन तूफ़ान जी शिदत तमामु घणी न हूंदी ऐं बरसाति हिन तूफ़ान जा बादल तमामु घणा पैदा थींदा ऐं उहे बादल सिंध में दाख़िलु थींदा, जेके नंगर पार्कर जे इलाइक़े खां दाख़िलु थींदा ऐं ओभर सिंध जे इलाइक़नि ताईं हिननि बादलनि जो असरु पइजी सघे थो। इहो थींदो 11 तारीख़ ते ऐं 11 तारीख़ खां पोइ वारे पीरियड में इन में हितां बादल गुज़रंदा ऐं इन्हनि इलाइक़नि में बरसाति जो इम्कानु आहे त 11 तारीख़ अचण खां पोइ 11 तारीख़ ते ही बरसाति जा बादल हिते सिंध जे ओभर सरहदी इलाइक़नि में नंगर पार्कर, डिपलो ऐं मिठी इस्लामकोट जे इलाइक़नि में ही बरसाति पैदा करे सघनि था। त इन्हनि जी हीअ जेका प्रोडक्शन आहे इहा आई आहे। हाणे असां अव्हांखे ॿुधायूं था मॉनसून सिस्टम जा बादल जेकी सफ़र कंदा अची रहिया आहिनि उहे किथे पहुता आहिनि। त मॉनसून सिस्टम जा बादल हिन वक़्तु हिंदुस्तान जे मुंबई वारे इलाइक़े जी लेवल ताईं पहुची चुका आहिनि। ही बादल अची विया आहिनि ऐं मॉनसून जा बादल मुंबई जे इलाइक़े में बरसाति वसाइनि पिया ऐं तमामु तेज़ी सां हीअ सिस्टम अॻिते अचनि पिया ऐं हीअ शदीद गर्मियुनि पवण जे करे हिन मॉनसून सिस्टम में काफ़ी एक्टिविटी तेज़ रही आहे ऐं हिन एक्टिविटी तेज़ हुअण जे करे बादल जेके आहिनि से तेज़ी सां सिंध जी तरफ़ वधी रहिया आहिनि। मुंबई खां पोइ लाज़मी ॻाल्हि आहे त इहे गुजरात तरफ़ ईंदा ऐं गुजरात खे तक़रीबन 3-4 ॾींहंनि जे अंदरि टच कंदा ऐं गुजरात में 11 तारीख़ ते बरसाति थींदी ऐं मुंबई में बरसाति थींदी ऐं इन जे बरसाति जा असर सिंध ते पवंदा
जेके ॾाखिणे इलाइक़ा आहिनि, नंगर पारकर, मिठी, इस्लामकोट ऐं थर जा इलाइक़ा ऐं ओभर सिंध जा इलाइक़ा, उन्हनि बादलनि जी कुझु न कुझु बरसाति सिंध में थींदी। त हीअ हुई अॼोकी अपडेट। वरी ईंदड़ अपडेट ताईं असांजो सिलसिलो जारी रहंदो, रिटर्न में बि जारी रहंदो। तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं असांजे चैनल खे शेयर कयो, पोस्ट शेयर कयो ऐं पेज बि लाइक कयो। अल्लाह हाफ़िज़।